ओम शांति। अॼु मिली तारीख़ है 13/1/2026। अॼु मिठा मिठा शिव बाबा असांखे चवनि था, मीठे मीठे ॿार बाप जी श्रीमत जो रिगार्ड रखणु माना मुरली कॾहिं मिस न करणु, हर आज्ञा जो पालन करणु। प्रश्न: अगरि तव्हां ॿारनि सां कोई पुछे राज़ी ख़ुशी आहियो त तव्हां कहिड़ो जवाबु ॾींदा? फलक सां ॾियणो खपे। उतरा चओ परवाह हुई पार ब्रह्म में रहण वारे जी, उहा मिली हो, बाक़ी छा खपे। पाइणो हुयो सो पाए वरितो। तव्हां ईश्वर ॿारनि खे कहिड़ी ॻाल्हि जी परवाह न हुजणी खपे। तव्हांखे बाबा पंहिंजो ठाहियो अथई, तव्हां ते ताज रखियो अथई, पोइ परवाह के ॻाल्हि जी। ओम शांति। बाप सम्झाईंदा आहिनि ॿारनि जी बुद्धि में ज़रूरु हूंदो कि बाबा बाप बि आहिनि, टीचर बि आहिनि, सुप्रीम गुरु बि आहिनि। इन यादि में ज़रूरु हूंदो। ये यादि कॾहिं कोई सिखलाए न सघंदा। बाबा ई कल्प अची करे सिखलाईंदा आहिनि। उहो ई ज्ञान सागर पदत पावन आहिनि। उहो बाप टीचर गुरु बि आहिनि। हाणे तव्हां सम्झाईंदा आहियो, जबकि ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे। भले ॿार भल सम्झंदा त हूंदा, परंतु बाबा खे ई भुलिजी वेंदा आहिनि त टीचर खे पोइ कीअं यादि कंदा। माया ॾाढी प्रबल आहे, जो टे रूपनि में महिमा हूंदे हुए बि टिन्हिनि खे भुलाए ॾींदी आहे। एतिरी सर्वशक्तिवान आहे। ॿार बि लिखंदा आहिनि, बाबा असां भुलिजी वेंदा आहियूं, माया एॾी प्रबल आहे। ड्रामा अनुसार ॾाढो सहज आहे। ॿार सम्झंदा आहिनि ईअं कॾहिं कोई थी न सघंदो आहे। उहो ई बाप टीचर सतगुरु सच हिन में गपोड़ा आदि जी कोई ॻाल्हि न आहे। अंदर में सम्झणो खपे न माया, परंतु माया ॾाढी भुलाए ॾींदी आहे। चवंदा आहिनि असां हार खाए वठी त कदम कदम में पदम कीअं थींदा। चवंदा आहिनि असां हार खाए वरिती त कदम कदम ते पदम कीअं थींदा। देवताउनि खे ई पदम जी निशानी ॾींदा आहिनि, सभिनि खे त न ॾेई सघंदा आहिनि। ईश्वर जी हीअ पढ़ाई आहे, मनुष्य जी न आहे। मनुष्य जी हीअ पढ़ाई कॾहिं थी न सघंदी आहे। भल देवताउनि जी महिमा कंदा आहिनि, परंतु पोइ बि ऊच त हिकु बाबा ई आहे। बाक़ी हुननि जी बढ़ाई छा आहे। अॼु गदाई आहे, कल्ह राजाई आहे, मतिलबु दुनिया वारनि जी। ऐं बाबा जी त हमेशह ई राजाई आहे। हाणे तव्हां पुरुषारत कंदा आहियो अहिड़ो लक्ष्मी नारायण ठहिणु, मतिलबु बाबा त हमेशह ई एवर प्योर आहिनि, हमेशह ई ऊच आहिनि। तव्हां पुरुषारत करो त अहिड़ो श्री लक्ष्मी श्री नारायण ठहिण जो। ॼाणंदा आहियो हिन पुरुषारत में ॾाढो फेल थी वेंदा आहिनि। पढ़ंदा बि एतिरा आहिनि जेतिरो कल्प पहिरियों पास थिया हुया। वास्तव में ज्ञान आहे बि ॾाढो सहज, परंतु माया भुलाए ॾींदी आहे। बाप चवंदा आहिनि पंहिंजो चार्ट लिखो, परंतु लिखी न पाईंदा आहिनि। केसि ताईं वेही लिखनि। अगरि लिखंदा बि त जांच कंदा आहिनि 2 घंटा यादि में रहियो, पोइ उहो बि उन्हनि खे मालूम पवंदो आहे जो बाप जी श्रीमत खे अमल में लाहींदा आहिनि। बाबा त सम्झंदा आहिनि हिन वीचारनि खे लज्जा ईंदी हूंदी, न त श्रीमत अमल में लाइणी खपे न, परंतु 2% मुश्किल चार्ट लिखंदा आहिनि। ॿारनि खे श्रीमत जो एतिरो रिगार्ड न आहे। मुरली मिलंदे उहे बि पढ़ंदा न आहिनि, दिलि में लॻंदो ज़रूरु हूंदो। बाबा चवंदा त सच आहिनि, असां मुरली ई न पढ़ंदा आहियूं त बाक़ी ॿियनि खे छा सम्झाईंदासीं। यादि जी यात्रा बाबा कराई। ओम शांति। रूहानी बाप रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। इहे त ॿार सम्झंदा आहिनि बराबरि। असां आत्मा आहियूं, असांजो आहे परम पिता परमात्मा असांखे पढ़ाइनि था। ॿियो छा चवंदा आहिनि, मूंखे यादि करो त तव्हां स्वर्ग जा मालिक ठहो। इन में बाप बि अची वेंदा आहिनि, पढ़ाई ऐं पढ़ाइण वारो बि अची वेंदो आहे, सदगति दाता बि अची वेंदो आहे। थोरो अक्षर में सॼो ज्ञान अची वेंदो आहे। कंहिंमें? बाप जी यादि में, है न। बाबा छा चवंदा आहिनि, मूंखे यादि करो त स्वर्ग जा मालिक ठही वेंदो। इन में ई सभु कुझु आहे। इन में ई आत्मा में धारणा बि थींदी आहे न। थोरे अक्षर में सॼो ज्ञान अची वियो। हिते तव्हां ईंदा ई आहियो
हिन खे रिवाइज़ करण लाइ बाबा बि इहे ई सम्झाईंदा आहिनि। श्री तव्हां ख़ुदि चईंदा आहियो असां भुलिजी वेंदा आहियूं, हिन करे हिते ईंदा आहिनि रिवाइज़ करणु। भल कोई हिते रहंदा आहिनि त बि रिवाइज़ न कंदा आहिनि। तक़दीर में न आहे न, तदबीर त बाबा कराईंदा ई आहिनि। तदबीर कराइण वारो हिकु बाबा ई आहे। इन में कोई वठ ख़ातिरी बि न थी सघंदी आहे। इन में कोई जी ख़ातिरी न थी सघंदी आहे। न स्पेशल पढ़ाई आहे। हुन पढ़ाई में त स्पेशल पढ़ण लाइ टीचर सॾु कंदा आहिनि। इहे त तक़दीर ठाहिण लाइ सभिनि खे पढ़ाईंदा आहिनि। हिक हिक खे अलॻि केस ताईं पढ़ाईंदा। केतिरा ढेर ॿार आहिनि। हुन पढ़ाई में कोई वॾे आदमी जा ॿार हूंदा आहिनि त उन्हनि खे स्पेशल पढ़ाईंदा आहिनि। टीचर ॼाणंदा आहिनि कि डल आहिनि, इन करे उन्हनि खे स्कॉलरशिप लाइक़ु ठाहींदा आहिनि। इहे बाबा हीअं न कंदा आहिनि। इहे त हिकु रस सभिनि खे पढ़ाईंदा आहिनि। उहो थी वियो टीचर जो एक्स्ट्रा पुरुषारत कराइणु, मतिलबु लौकिक में। इहे त बाबा कॾहिं एक्स्ट्रा पुरुषारत कंहिंखे अलॻि सां कराईंदा न आहिनि। एक्स्ट्रा पुरुषारत माना ही मास्टर कुछ कृपा कंदा आहिनि। एक्स्ट्रा पुरुषारत माना ही मास्टर कुछ कृपा कंदा। इहे त भल पैसा वठंदा आहिनि, ख़ासि टाइम ॾेई पढ़ाईंदा आहिनि जंहिंसां उहे जास्ती पढ़ी करे होशियारु थींदा आहिनि। हिते त जास्ती कुझु पढ़ण जो ई न आहे। इन्हनि जी त ॻाल्हि ई न आहे। हिकु ई महामंत्र ॾींदा आहिनि, मनमना भव। यादि में छा थींदो आहे इहे त सम्झंदा आहियो न। बाबा ई पतित पावन आहिनि। ॼाणंदा आहियो उन्हनि खे यादि करण सां ई पावन ठहींदासीं। हाणे तव्हां ॿारनि खे ज्ञान आहे, जेतिरो यादि कंदव ओतिरो पावन ठहींदव। कम यादि कंदव त कम पावन ठहींदा। इहे तव्हां ॿारनि जो पुरुषारत आहे। बेहद जे बाप खे यादि करण सां असांखे लक्ष्मी नारायण ठहिणो आहे। बेहद जे बाप खे यादि करण सां असांखे लक्ष्मी नारायण ठहिणो आहे। उन्हनि जी महिमा त हर हिकु ॼाणंदा आहिनि। चईंदा बि आहिनि तव्हां पुण्य आत्मा आहियो, असां पाप आत्मा आहियूं। ढेर मंदर ठहियल आहिनि। हुते सभु छा करणु वेंदा आहिनि। दर्शन सां फ़ाइदो त कुझु न थींदो आहे। हिकु ॿ खे ॾिसी हली वेंदा आहिनि, है न। बसि दर्शन करणु वेंदा आहिनि। फलानो यात्रा ते वेंदा, असां बि वञूं। हिन सां छा थींदो? कुझु बि न। तव्हां ॿारनि बि यात्रायूं कयूं आहिनि। जीअं ॿिया त्योहार मल्हाईंदा आहिनि त वैसे यात्रा बि हिकु त्योहार जीअं मल्हाईंदा आहिनि। लौकिक दुनिया में माण्हू मल्हाईंदा आहिनि। हाणे तव्हां यादि जी यात्रा बि हिकु त्योहार सम्झंदा आहियो। तव्हां यादि जी यात्रा में रहंदा आहियो। अक्षर ई हिकु आहे, मनमना भव। हीअ तव्हांजी यात्रा अनादि आहे। उहो बि चईंदा आहिनि उहा यात्रा असां अनादि कंदा आया आहियूं। परंतु तव्हां हाणे ज्ञान सहित चईंदा असां कल्प इहे यात्रा कंदा आहियूं। बाबा ई अची करे यात्रा सिखलाईंदा आहिनि न। उहे चारो धाम जनम बाए जनम यात्रा कंदा आहिनि। इहे त बेहद जो बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां पावन थी वेंदा। इहे त ॿियो कोई कॾहिं चईंदा न कि यात्रा में तव्हां पावन ठहींदव। मनुष्य यात्रा ते वेंदा आहिनि त उहो हुन समय पावन रहंदा आहिनि। अॼुकल्ह त हुते बि गंद लॻो पियो आहे, पावन न रहंदा आहिनि। हिन रूहानी यात्रा जो कंहिंखे पतो ई न आहे। तव्हांखे हाणे बाबा ॿुधायो अथई इहा यात्रा सची आहे। इहा यात्रा सची आहे। उहा यात्रा जो चकर लॻाइण वेंदा आहिनि, पोइ बि वैसे जो वैसे ठही वेंदा आहिनि, है न। दुनिया वारा यात्रा चकर लॻाए करे वापसि ओड़ा ई कमु करणु लॻी वेंदा आहिनि। हिते त उहा चकर लॻाईंदा आहिनि। वैसे वास्को डी गामा सृष्टि जो चकर लॻाई, इहे बि चकर लॻाईंदा आहिनि। लेकिन असां हिते यात्रा ते वेंदा आहियूं त वापसि जॾहिं हिन सृष्टि ते ईंदा आहियूं त सुठा कमु कंदा आहियूं। असां यात्रा ते वेंदा आहियूं, संकल्प कंदा आहियूं पावन ठहूं त जॾहिं यात्रा पूरी करे बाबा वटि पहुचंदा आहियूं, पोइ जॾहिं हेठि ईंदा आहियूं त असां वैसे जा वैसा न हूंदा आहियूं। असां पावन ईंदा आहियूं, संपन्न संपूर्ण ईंदा आहियूं। ऐं दुनिया वारा त वेंदा आहिनि, हुते बि गंद कंदा आहिनि, अची करे बि गंद कंदा आहिनि।
बाबा चवनि था ॾिसो हिन ते गीत बि आहे न, चारो तरफ़ लॻायो फेरो त बि तव्हां सां दूरि रहिया, पोइ बि हरदम दूरि रहंदा आहिनि। भक्ति मार्ग में त कोई मिली न सघंदो आहे न, भॻवानु कोई खे मिलियो न आहे, भॻवान सां दूरि ई रहनि, फेरा लॻाए करे पोइ बि घर में अची करे पंज विकारनि में फसंदा आहिनि। उहे सभु यात्रायूं कूड़ियूं आहिनि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो पुरुषोत्तम संगम युग, जबकि बाबा आया आहिनि, है न, हाणे बाबा आया आहिनि। हिकु ॾींहुं सभु ॼाणे वेंदा बाबा आयल आहिनि, भॻवानु आख़िरी मिलंदो, लेकिन कीअं, इहे त कोई ॼाणंदो ई न आहे। इहे त मिठे मिठे ॿार ॼाणंदा आहिनि कि असां श्रीमत ते हिन भारत खे वरी खां स्वर्ग था ठाहियूं, भारत जो ई नाम वठंदा आहिनि। हुन समय ॿियो कोई धर्म हूंदो ई न आहे, सॼी विश्व पवित्र थी वेंदी आहे। हाणे त ढेर धर्म आहिनि, बाबा अची करे तव्हांखे सॼी ॼाण जो नॉलेज ॿुधाईंदा आहिनि, तव्हांखे श्रीमत दिलाईंदा आहिनि। तव्हां देवता हुया, पोइ क्षत्रिय वैश्य शूद्र ठहियो, हाणे तव्हां ब्राह्मण ठहिया आहियो। हमसो जो अर्थ बाबा केतिरो सहज सम्झायो अथई, ओम अर्थात मां आत्मा, पोइ असां आत्मा ईअं चकर लॻाईंदा आहियूं। उहो त चई ॾींदा आहिनि असां आत्मा सो परमात्मा, परमात्मा सो आत्मा, हिकु बि न जंहिंखे हमसो जो अर्थ यथार्थ मालूम हुजे। त बाबा चईंदा आहिनि इहे जो मंत्र आहे इहे हरदम यादि रहणो खपे। चकर बुद्धि में न हूंदो त चक्रवर्ती राजा कीअं ठहींदा। हाणे असां आत्मा ब्रह्मण आहियूं, पोइ देवता ठहींदासीं। इहा तव्हां कोई सां बि वञी करे पुछो, कोई बि न ॿुधाईंदो। उहो त 84 जो अर्थ बि न सम्झंदा आहिनि। भारत जो उत्थान ऐं पतन ॻायल आहे न, इहे त ठीकु आहे, सतो प्रधान सतो रजो तमो, सूर्यवंशी चंद्रवंशी वैश्यवंशी शूद्रवंशी। हाणे तव्हां ॿारनि खे सभु मालूम पियो, बीज रूप बाप खे ई ज्ञान जो सागर चइबो आहे न। उहो हिन चकर खे न ॼाणंदा आहिनि दुनिया वारा। ईअं न असां जीव आत्मा सो परमात्मा थी वेंदा आहियूं न, असां बाबा जहिड़ा गुण शक्तियूं धारण कंदा आहियूं, लेकिन बाबा त बाबा आहिनि, असां त असां आहियूं। बाप आप समान नॉलेजफुल ठाहींदा आहिनि, आप समान गॉड न ठाहींदा आहिनि। बाबा आप समान गॉड ठाहिनि असांखे, त पोइ असां चकर में ई न अचूं, पोइ असां बि बाबा सां गॾु मथे ई रही वञूं। इन ॻाल्हियुनि खे ॾाढो सुठी रीति सम्झणो आहे, तॾहिं बुद्धि में चकर हली सघंदो आहे। जंहिंजो नाम सुदर्शन चक्र रखियो आहे, तव्हां बुद्धि सां सम्झी सघंदा आहियो असां कीअं 84 जे चकर में ईंदा आहियूं। हिन में सभु अची वेंदो आहे, समय बि अची वेंदो आहे, वर्ण बि अची वेंदा आहिनि, ऐं वंशावली बि अची वेंदी आहे न। असां ईश्वर जी वंशावली आहियूं, जो सतयुग में सुठो पाठ वॼाईंदा आहियूं, वरी द्वापर कलयुग में असांखे बि विकारनि वश बुरो पाठ वॼाइणो पवंदो आहे, लेकिन असां बाबा सां गॾु भक्ति में बि रहंदा आहियूं, है न, भगत बि सुठा हूंदा आहियूं। हाणे तव्हां ॿारनि जी बुद्धि में इहो सॼो ज्ञान हुजणो खपे। नॉलेज सां ई ऊच पद मिलंदो आहे, नॉलेज हूंदी त ॿियनि खे बि ॾींदा। हिते तव्हां कोई पेपर आदि न भराईंदा आहियो, हिते तव्हांखां कोई पेपर आदि न भराइबो। उन स्कूलनि में जॾहिं इम्तिहान थींदो आहे त पेपर्स विलायत खां ईंदा आहिनि, जो विलायत में पढ़ंदा हूंदा उन्हनि जी ई त हुते ई रिज़ल्ट निकिरंदी हूंदी न, है न, उन्हनि जी हुते ई रिज़ल्ट निकिरंदी हूंदी। उन्हनि में बि कोई वॾो एजुकेशन अथॉरिटी हूंदो जो जांच कंदो हूंदो पेपर्स जी, है न, उन्हनि जो बि कोई वॾो हूंदो जो जांच कंदो हूंदो पेपर्स जो। तव्हांजे पेपर्स जी जांच केरु कंदा आहिनि? ख़ुदि ई कंदा आहिनि, तव्हां ख़ुदि ई कंदा आहियो, ख़ुदि खे ई चाहियो जो ठाहियो।
ख़ुदि बाबा त असांखे सभु खज़ानो ॾिनो अथई। जेतिरो पुरुषार्थ करिणो आहे करो, जेतिरो धारणा करणी आहे करो, सभु विधि, सभु खुलो भंडार। जीअं बाबा चईंदा न, सतयुग में सोना हीरा सभु ईअं ई पिया हूंदा, जंहिंखे जेतिरो खपे खणे, लेकिन ओतिरो ई खणी सघंदा जेतिरो हाणे पुरुषार्थ कयो अथई। त बाबा बि हाणे त भंडारो पूरो खोलियो अथई। हाणे जीअं आत्मा खे जेतिरो खपे उहो पुरुषार्थ करे धारण करे, त बाबा असांखे चवनि था कि हिते तव्हां ख़ुदि जो चाहो हूअं ठही सघंदा आहियो। पुरुषार्थ सां जो चाहियो सो पद बाप सां वठी सघंदा आहियो, है न। प्रदर्शनी आदि में ॿार पुछंदा आहिनि छा ठाहींदव, देवता ठाहींदव, बैरिस्टर ठाहींदव, छा ठाहींदव। जेतिरो बाप खे यादि कंदव, सर्विस कंदव, ओतिरो फल मिलंदो। जो सुठी रीति बाप खे यादि कंदा उहो सम्झंदा असांखे सर्विस बि करणी आहे, असांखे सर्विस बि करणी आहे, ओतिरो फल मिलंदो। जो सुठी रीति बाप खे यादि कंदो उहो सम्झो असांखे सर्विस बि करणी आहे, प्रजा बि ठाहिणी आहे। ये राजधानी स्थापना थिए थी न, ये असांजी राजधानी स्थापना थिए थी। तव्हां हुन में सभु खपनि। हुते वज़ीर आदि त हूंदा न आहिनि, वज़ीर जी दरकार उन्हनि खे रहंदी आहे जंहिंखे अक़ल कमु हूंदो आहे। तव्हांखे हुते राय जी दरकार ई न रहंदी। बाबा वटि राय वठण ईंदा आहिनि, हिते स्थूल ॻाल्हियुनि जी राय वठंदा आहिनि, स्थूल ॻाल्हियुनि जी पैसा राय वठंदा आहिनि, पैसनि जो छा करूं, धंधो कीअं करूं। बाबा चवंदा आहिनि इहे दुनियावी ॻाल्हियूं बाप वटि न खणी अचो। हा, किथे दिलि शिकस्त थी वेंदा आहियो, कुझु न कुझु आथत ॾेई करे बाबा ॿुधाए ॾींदा आहिनि। इहो कोई मुंहिंजो धंधो थोरी आहे, मुंहिंजो त ईश्वरीय धंधो आहे तव्हांखे रास्तो ॿुधाइण जो। तव्हांखे विश्व जो मालिक कीअं ठहो उहो बाबा असांखे ॿुधाईंदा आहिनि। तव्हांखे मिली आहे श्रीमत, बाक़ी सवा आसुरीमत। सतयुग में चईंदा श्रीमत, कलयुग में आहे आसुरीमत, उहा आहे सुखधाम। हुते ईअं कॾहिं न चईंदा कि राज़ी ख़ुशी आहियो, तबियत ठीकु आहे, इहे अक्षर हुते हूंदा न आहिनि। बाबा चवनि था इहे हिते पुछिबो आहे, कोई तकलीफ़ त न आहे न, राज़ी ख़ुशी आहियो, हिन में बि ॾाढी ॻाल्हियूं अची वेंदियूं आहिनि। हुते दुख त आहे न जो पुछो, इहा आहे ई दुख जी दुनिया। वास्तव में तव्हांखां कोई पुछी न सघंदो आहे। भल माया किराइण वारी आहे त बि बाबा मिलिया आहिनि। तव्हां चईंदा छा, तव्हां ख़ुशि ख़ैराफ़त पुछंदा आहियो। असां त ईश्वर जा ॿार आहियूं, असांखां छा ख़ुशि ख़ैराफ़त पुछंदा आहियो। परवाह हुई पार ब्रह्म में रहण वारे बाबा जी, उहो मिली आहे त बाक़ी ॿियो छा खपे, है न। उहो मिली आहे त बाक़ी असांखे ॿियो छा खपे। उहो मिली आहे पोइ कंहिंजी परवाह। असां हमेशह यादि करिणो खपे, इहा हमेशह यादि करिणो खपे असां कंहिंजा ॿार अची करे ठहिया आहियूं। इहा बि ॿुधी में ज्ञान आहे न कि असां हिन दुनिया में कंहिंजा ॿार अची करे ठहिया आहियूं। बाबा चवनि था इहे बि ॿुधी में ज्ञान आहे कि असां जॾहिं पावन ठही वेंदासीं पोइ लड़ाई शुरू थींदी। असांखे जॾहिं पूरो वरसो मिली वेंदो, है न, असां कंप्लीट पावन थी वेंदासीं, तॾहिं लड़ाई शुरू थींदी। सोचो असां पूरो कंप्लीट पावन थी वेंदासीं ऐं लड़ाई शुरू थींदी, पोइ असां हलंदासीं मथे। त जॾहिं बि तव्हांखां कोई पुछे कि तव्हां ख़ुशि राज़ी आहियो त चओ असां त सदैव ई ख़ुशि राज़ी आहियूं, पूरो कल्प ई ख़ुशि राज़ी आहियूं। बीमार बि आहियो त बि बाबा जी यादि में रहो न। बाबा चईंदा आहिनि तव्हांखे पूरे कल्प जो ई वरसो था ॾियूं, त ॾिसो असां हेॾे होॾे भटकंदा न आहियूं दुनिया वांगुरु। बीमारी बि हुजे त बि बाप जी यादि में रहो। तव्हां स्वर्ग खां बि जास्ती हिते ख़ुशि राज़ी आहियो।
स्वर्ग खां बि जास्ती। जबकि स्वर्ग जी बादशाही ॾियण वारो बाबा असां सां गॾु आहिनि, त असांखे एतिरो जो असांखे एतिरो लाइक़ु ठाहींदा आहिनि, त असांखे छा परवाह रखी। ईश्वर जे ॿारनि खे छा परवाह आहे। हुते देवताउनि खे बि परवाह न आहे। देवताउनि जे मथां ईश्वर आहे, त ईश्वर जे ॿारनि खे छा परवाह थी सघंदी आहे। बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। बाबा असांजो टीचर सतगुरु आहिनि। बाबा असांजे मथां ताज रखंदा आहिनि। बाबा असांजे मथां ताज रखंदा आहिनि। असां ताजदारी ठहूं था न। तव्हां ॼाणंदा आहियो असांखे विश्व जो ताज कीअं मिलंदो आहे। बाबा न ताज रखंदा आहिनि, इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। तव्हां सतयुग में बाबा चईंदा न, जो जेतिरो पुरुषारथ कंदो उहो ख़ुदि खे आप ई रास तिलक लॻाईंदो, है न। तव्हां ॼाणंदा आहियो सतयुग में बाप पंहिंजो ताज पंहिंजे ॿारनि ते रखंदा आहिनि, जंहिंखे अंग्रेजी में चईंदा आहिनि क्राउन प्रिंस। हिते जेसि ताईं बाप जो ताज ॿारनि खे मिले, तेसि ताईं ॿारनि खे उत्कंठा रहंदी आहे हिन लौकिक दुनिया में, कलयुगी दुनिया में। सोचंदा आहिनि किथे बाप मरे त ताज असांजे सिर ते अचे। आश हूंदी आहे प्रिंस सां महाराजा ठहियूं। हुते त अहिड़ी ॻाल्हि न हूंदी आहे, है न। पंहिंजे समय ते क़ाइदे अनुसार बाप पंहिंजे ॿारनि खे ताज ॾेई करे पोइ किनारो थी वेंदा आहिनि। हुते वानप्रस्थ जी चर्चा हूंदी न आहे। ॿारनि खे महल आदि ठाहे करे ॾींदा आहिनि। आश सभिनि जी पूरी थी वेंदी आहे। सतयुग में जीते जी बाप ई पंहिंजे ॿार खे राज्य भाग्य ॾेई ख़ुदि ॿिए किनारो करे वठंदा आहिनि, है न। हिते त मरदे ताईं बि ॿार प्रॉपर्टी जे लाइ लड़ंदा रहंदा आहिनि, है न। पोइ बाप अगरि ॿारनि जे नाम ते प्रॉपर्टी न करी वञे त अधु त गवर्नमेंट ई खाई छॾंदी आहे केस आदि ते। त बाबा चवनि था कि हुते वानप्रस्थ जी चर्चा न हूंदी आहे कि कॾहिं ॿुढा थींदा, छा थींदा, है न। त सम्झणो खपे न। त बाबा ॾिसो असांखे हुतां जी सभु ॻाल्हियूं ॿुधाइनि था। ॿारनि खे महल आदि ठाहे करे आशायूं सभु पूरी थी वेंदियूं आहिनि। तव्हां सम्झी सघंदा आहियो सतयुग में सुख ई सुख हूंदो। प्रैक्टिकल में सभु सुख तॾहिं पाईंदा जॾहिं हुते असां वेंदासीं। उहो त तव्हां ई ॼाणो, है न। उहो त तव्हां ई ॼाणो स्वर्ग में छा हूंदो। हिकु शरीर छॾे पोइ काॾे वेंदासीं। हाणे तव्हां प्रैक्टिकल में बाप सां पढ़ो था। हुते त तव्हां ॼाणंदा आहियो। हाणे हिते असां प्रैक्टिकल में बाप सां पढ़ूं था। तव्हां ॼाणंदा असां सत स्वर्ग में वेंदासीं। उहो त चई ॾींदा आहिनि असां स्वर्ग में वेंदा आहियूं, वेंदासीं, पतो बि न आहे स्वर्ग कंहिंखे चइबो आहे, है न। दुनिया वारा त फलानो स्वर्गवासी आहे, लेकिन उन्हनि खे त पतो ई न आहे। हिते त असांखे पतो आहे असां स्वर्ग में वेंदासीं, ईअं कंदासीं। जन्म जन्मांतर इहे अज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधंदा आया आहियूं। हाणे बाबा असांखे सभु सची ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, है न। इहे सची ॻाल्हियूं उहे ई ॿुधी सघंदा आहिनि जे कल्प पहिरियों ॿुधियो हूंदो, जो स्वर्ग में अचण वारी आत्मायूं हूंदियूं। सम्झी बि उहे ई सघंदियूं जे कल्प पहिरियों सम्झियो हूंदो, जंहिंखे ओतिरो वरसो वठिणो हूंदो। धारणा बि उहे ई कंदियूं जंहिंखे ओछ वरसो वठिणो हूंदो, है न। तॾहिं बाबा चईंदा आहिनि न, कोटनि में कोई में बि कोई, इहे सभु ॻाल्हियूं सम्झी सघंदा। अच्छा, मीठी सिकिरा जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। तव्हां जे लाइ मुख्य सां सदा ख़ुशि राज़ी रहण लाइ बाप जी यादि में रहणो आहे। पढ़ाई सां पंहिंजे मथां राजाई जो ताज रखिणो आहे। श्रीमत ते भारत खे स्वर्ग ठाहिण जी सेवा करणी आहे। सदा श्रीमत जो रिगार्ड रखिणो आहे। बाबा जी श्रीमत जो सदा रिगार्ड रखिणो आहे। वरदान श्रेष्ठ तकदीर जी स्मृति द्वारा पंहिंजे समृद्ध स्वरूप में रहण वारा सूर्यवंशी पद जे अधिकारी ठहूं।
जो पंहिंजी श्रेष्ठ तक़दीर खे सदा स्मृति में रखंदा आहिनि न, उहे समृद्ध स्वरूप में रहंदा आहिनि की असांजी तक़दीर केॾी ऊची आहे, त उन्हनि खे हमेशह उहे शक्तिशाली रहंदा, उन्हनि खे सदा पंहिंजो अनादि असली स्वरूप स्मृति में रहंदो। वो नकली फेस कभी भी धारण न कंदा। कई बार माया नकली गुण ऐं कर्तव्य जो स्वरूप ठाहे ॾींदी आहे न, कंहिंजो क्रोधी, कंहिंजो लोभी, कंहिंजो दुखी, कंहिंजो अशांत ठाहे छॾंदी आहे। मतिलबु असांजो असली स्वरूप कहिड़ो आहे, है न, लक्ष्मी नारायण या राधे कृष्ण जो चित्र साम्हूं रखो, गोरो सुठो स्माइली, है न। उनजे अलावा बाक़ी जो बि फेस आहे वो सभु नकली फेस आहिनि, कॾहिं दुखी, कॾहिं लोभी, कॾहिं अशांत, है न। लेकिन असली स्वरूप इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खां परे आहे। जो पंहिंजे असली स्वरूप में स्थित रहंदा आहिनि उहे सूर्यवंशी पद जे अधिकारी ठही वेंदा आहिनि। त हमेशह सॼो ॾींहुं ॾिसो, इहे चइबो न आत्मिक स्थिति, आत्मिक स्थिति सदा ख़ुशि वारी आहे, संतुष्टा वारी आहे, बेफ़िक्र बादशाह वारी आहे, मौज वारी आहे, अधिकारीपन, ये स्मृति वारी आहे कि मां कंहिंजो संतान आहियां, है न। त वो ख़ुशी असांजे चेहरे ते ऑटोमेटिकली नज़र ईंदी, त उहो चेहरो सदा साम्हूं रखो। स्लोगन आहे त सूर्यवंशी पद जे अधिकारी ठही वेंदा। स्लोगन आहे सर्व ते रहम करण वारा ठहो त अहम ऐं वहम समाप्त थी वेंदो। तुंहिंजो मुंहिंजो ये सभु समाप्त कॾहिं थींदो, जॾहिं असां सभिनि ते रहम कंदासीं। अव्यक्त इशारो, हाणे तव्हांजी रचना कमल फूल जल में रहंदी हुई जल जे बंधन सां मुक्त आहे। त जॾहिं रचना में ये विशेषता आहे त छा मास्टर रचना में न थी सघंदी आहे। मतिलबु कमल जो फूल जो असांजी रचना आहे उन में विशेषता आहे त छा असां में न रही सघंदी आहे। जॾहिं बि कॾहिं बंधन में फसी वञो त पंहिंजे साम्हूं कमल पुष्प जो दृष्टांत रखो कि जॾहिं कमल पुष्प न्यारो प्यारो रही सघंदो आहे त छा असां मास्टर सर्वशक्तिवान न रही सघंदा आहियूं। सदा मास्टर सर्वशक्तिवान जी स्थिति त सदा ठही वेंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।